अज़ीमुल शान सालाना जलसा यारहीं शरीफ में जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोठ मोहम्मद अली काकेपोटो में मुनक़द थी गुज़रियो। ॻोठ मोहम्मद अली काकेपोटो नज़द ॾेई शहर तालका टंडो बागो में यूसी ॾाॾा जे ॻोठ मोहम्मद अली काकेपोटो में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां अज़ीमुल शान सालाना जलसो यारहीं शरीफ ऐं जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरोज़ आचर 5 अक्टूबर ते मंझंदि 12 वॻे मुनक़द कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे वॾे अंग में आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई। जलसे जी सदारत साहिबज़ादा सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी साहिब सजादा नशीन दरगाह साहिल शाह बुखारी टंडो बागो फरमाई, जॾहिं त ख़ुसूसी खिताब नामवर आलमदीन हज़रत अल्लामा मुफ्ती असद अली भट्टी सिकंदरी कयो, जिन पंहिंजे इल्मी ऐं रूहानी बयान में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा ऐं यारहीं शरीफ़ जी अहमियत ते रोशनी विधी। जलसे जी सादत एतमाम उस्ताद मोहम्मद शरीफ काकेपोटो ऐं जमायत अहले सुन्नत वल जमायत ॻोठ मोहम्मद अली काकेपोटो पारां कई वई। जलसे में अवाम जी वॾे अंग में शिरकत ऐं उलमाए किराम ऐं नत ख़्वाननि पिणु पंहिंजो हिसो वरितो। प्रोग्राम जी पॼाणी ते रिकत अंगेज़ दुआ कई वई, बाद में शिरकत कंदड़नि में लंगर शरीफ़ विरायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे राजा अब्दुल रज़ाक पंवर, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान टंडो बागो।